अस्सलाम वालेकुम प्यारा बारो। कीअं आहियो बेटा? अॼु असां छा पढ़ंदासीं बेटा? क्लास कहिड़ो? क्लास पहिरें जो रियाज़ी में असां छा पिया पढ़ूं? सजाद कंहिंखे चइबा आहिनि? जेके ॿुड़ीअ खां वठी शाबाश। असां केसि ताईं पढ़ी आया आहियूं? 20 ताईं पढ़ी आया आहियूं। 20 ताईं पढ़ी आया आहियूं। अॼु असां कहिड़ो पेज नंबर पढ़ंदासीं? पेज नंबर 23। उन में चवे थो सजन जो तसव्वुर 20 खां 29 ताईं शयूं ॻणियूं ऐं अदद पढ़ो। ठीकु आहे। हाणे हे साण छा आहे? हे साण छा आहे? नोट। नोट में सिकनि जो तादादु हूंदो आहे, यानी बंडल। माना हे 1 रुपयो आहे। जेकॾहिं सपोज़ आहे कि हिकिड़ो सिक्को आहे, असां वटि हिकु सिक्को आहे त हिन में 10 सिक्का आहिनि विधल। ठीकु आहे। माना हे बंडल थी वियो। असां हिननि खे 10 सिक्का सम्झी सघूं था। माना 0 1 1 ॾाको 10, 0 1 1 ॾाको 10। हे घणा आहिनि? हे बि 10। 0 1 1 ॾाको 10। हाणे असां छा कयोसीं? 0 1 1 ॾाको 10 हे, 0 1 1 ॾाको हे, 10 ऐं 10 हे थी विया। टोटल घणा थी वेंदासीं? 0 ऐं 0। हिनखे छा कंदासीं? जोड़। 0 ऐं 0 0, 1 ऐं 1 2। छा थी वियो? 0 1 2 ॾाका 20। असां वटि घणा थी विया हे बेटा? 20। ठीकु आहे। 20 असां वटि हे थी विया। ठीकु आहे। 20 थी विया। हिकु सां सिक्को हे काउंट कयोसीं। हाउ मेनी कॉइन्स आर दीस? ओनली 1। हाणे छा कंदासीं? 1 1 2 ॾाका 21। जहिड़े तरीक़े में किताबनि में ॾेखारी वयूं आहिनि पेंसिलियूं। हे हिकिड़ो बंडल आहे। हिन बंडल में घणा आहिनि? 10 पेंसिलियूं आहिनि। हिन बंडल में घणी पेंसिलियूं आहिनि बेटा? ठीकु आहे। ॿियो हिन बंडल में घणियूं आहिनि? 10 ऐं 10 20। पोइ छा लिखंदा आहियूं असां? एको हिन में अॻियां न आहे। माना हिकिड़ी अलॻि काई पेंसिल हिन जे अॻियां न आहे। ठीकु आहे। छा कंदासीं? 0 1 2 ॾाका 20। 0 1 2 ॾाका 20। जीअं असां हे लिखियोसीं 0 1 2 ॾाका 20। 0 1 2 ॾाका 20। हे असांजा थी विया 20। ठीकु आहे। हे थी विया 20। हे असां कॉइन्स ख़तमु कयासीं। हे सिर्फ़ु असां वटि घणा थी विया? 20। ठीकु आहे। हाणे हिन में असां हिकिड़ो विझंदासीं कॉइन। ठीकु आहे। हिकिड़ो असां सिक्को विधोसीं। 1 1 2 ॾाका 1 1 2 ॾाका। हाणे ॾिसो हिन में पेंसिल रखी वई आहे। ठीकु आहे बेटा। हिकिड़ी पेंसिल 2 बंडल। ठीकु आहे। 1 पेंसिल ऐं 2 बंडल। ठीकु आहे। 1 1 2 ॾाका 21। ठीकु आहे। माना 2 बंडलनि में हिन में बि 10 आहिनि, हिन में बि 10 आहिनि। ठीकु आहे। माना 2 बंडल थी विया। असां 2 बंडल लिखियासीं। 1 1 माना बुनियादी हिकिड़ो एको थी वियो। हे 1 1 लिखियोसीं। हिन जे अॻियां एको ख़ाली आहे। ठीकु आहे। ॿुड़ी आहे। हिन जे अॻियां छा आहे? ॿुड़ी आहे। माना हिकु बि न आहे। त 2 बंडल आहिनि। एके में 0 लिखीसीं, ॾाके में छा लिखीसीं असां? 2। ठीकु आहे। 0 1 2 ॾाका 20। हाणे 1 1 2 ॾाका 21। जीअं असां हिते रखियोसीं सिक्को। ठीकु आहे बेटा। 1 1 2 ॾाका 21। हाणे छा कयोसीं? घणा एका थी विया? 2 1 2 ॾाका 22। 3 2 ॾाका 23। हिन में बि ॾिसो 3 आहिनि न, 3 पेंसिलियूं अलॻि आहिनि, 2 बंडल आहिनि। 3 2 ॾाका 23। 4 1 2 ॾाका 24। 4 1 2 ॾाका 24। 5 1 2 ॾाका 25। 6 1 2 ॾाका 26। 7 1 2 ॾाका 27। 8 1 2 ॾाका 28। 9 1 2 ॾाका 29। माना हाणे पेंसिलियूं 9 आहिनि, हे 2 ॾाका छा थी विया? 29। ठीकु आहे। हाणे अहिड़ी तरीक़े सां हाणे जॾहिं हे असांजा वरी 10 पूरा थी वेंदा त हे बंच थी वेंदो। हे असांजा 10 पूरा थी विया, छा थी वेंदो? बंच थी वेंदो। हे 10 पूरा थी विया त माना असां 10 रुपया हीअं रखंदासीं। ठीकु आहे। हे पोइ असां सिक्का ख़तमु कंदासीं। माना 10 जो नोट थी वियो असांजो। ठीकु आहे। पोइ माना असांजा सिक्का 0 थी विया। सिक्का छा थी विया? 0 थी विया।
सिक्का घणा थी विया हे 0 सिक्का थी विया नोट घणा थी विया 1 2 3 3 बंच थी विया छा थी विया 3 बंच ॿुड़ी हिकु टे ॾाका 30 माना असां वटि सिक्को हिकु बि न आहे ठीकु आहे सिक्को न आहे इन असां कंदासीं 30 ठीकु आहे ईअं ई जीअं पेंसिल ॾिनल आहिनि हिकु ॾिनल आहे त 2 बंडल आहिनि हिकु हिकु ॿ ॾाका 21 ॿ एका ॿ ॾाका 22 अहिड़ी तरीक़े सां तव्हां हीअ एक्सरसाइज कंदव ऐं हिन ॻाल्हियुनि खे सम्झंदव ऐं मुख़्तलिफ़ शयूं तव्हां सिक्का खया आहिनि चिदा खणो पना खणो पेजिस खणो कलर्स खणो मुख़्तलिफ़ शयूं खणी करे तव्हां हिनजी एक्सरसाइज करे सघो था ॿारनि सां मुख़्तलिफ़ तरीक़े सां एक्सरसाइज़ूं करे सघो था हाणे हेठि चवे थो हेठि ॾिनल खाननि में अदद लिखो ठीकु आहे हिन में लिखियलु आहे 4 एका ॿ ॾाका 24 2 एका ॿ ॾाका 22 माना 2 एका ॿ ॾाका लिखियासीं ठीकु आहे 22 थी हाणे 5 एका ॿ ॾाका 25 ईअं लिखंदासीं ठीकु आहे 9 एका ॿ ॾाका माना जेको पहिरियों एको आहे पहिरियों उहो लिखंदासीं 9 एका ॿ ॾाका अॻियां ॾींदासीं असां उहो इंग्लिश में जेको लिखंदा आहियूं या उर्दू में लिखंदा आहियूं पहिरियों इहे लिखंदा आहियूं 10 लिखंदा आहियूं पोइ यूनिट लिखंदा आहियूं 2 लिखी पोइ 9 लिखंदा आहियूं पर सिंधीअ में असां जेको एका ॾाका हूंदो आहे पहिरियों पोयों अखर लिखंदा आहियूं पोइ हुनजो अॻियों अखर लिखंदा आहियूं माना 9 एका ॿ ॾाका 29 8 एका ॿ ॾाका 28 पहिरियों 8 लिखंदासीं पोइ 2 लिखंदासीं 8 एका ॿ ॾाका 28 7 एका ॿ ॾाका 27 अहिड़ी तरीक़े सां असांजी जी क्लास मुकमल थिए थी उमेद कयूं था तव्हां हिन तरीक़े सां मुख़्तलिफ़ एक्सरसाइज़ूं कंदव जेके तव्हांखे असांजा पेज वणे थो पसंदि अचे थो लाइक कयो कमेंट कयो ऐं शेयर कयो त जीअं ॿिया ॿार बि असांजे वीडियोज़ जा फ़ाइदा हासिलु करे सघनि थैंक्स फॉर वॉचिंग रिमेंबर अस इन योर प्रेयर्स